रमज़ान जे सीने में रमज़ान आहे छा, रमज़ान जी अज़मत छा आहे। ऐं उहो जेको पाण क़ुरान हुजे, हज़रत ख़लीफ़ा सानी जी लासानी रिवायत नज़र समात कया, याद रखजो। फरमाइन था फज़लो अलीयन अला हाज़िहिल उम्मा का फज़ल शहर रमज़ान अला साइर शुहूर। उम्मत जे विच में अली जी फज़ीलत उहे ही आहे जीअं महीननि जे विच में रमज़ान जी फज़ीलत आहे। गॾिजी हाज़री शुक्रगुज़ार आहियां। आख़िरी रिवायत शहरो रमज़ान फज़लो अलीयन अला हाज़िहिल उम्मा का फज़ल शहर रमज़ान अला साइर शुहूर। अली जी फज़ीलत उम्मत में ईअं ई आहे जीअं महीननि जे विच में रमज़ान जी फज़ीलत। वो फरमाइन था फज़लो अलीयन अला हाज़िहिल उम्मा का फज़ल लैलतुल क़द्र अला साइर लयाली। अली जी फज़ीलत उम्मत में ईअं ई आहे जीअं तमाम रातनि ते शबे क़द्र जी फज़ीलत आहे। का रात शबे क़द्र जहिड़ी न आहे त को उम्मती अली जहिड़ो बि हूंदो। आख़िरी जुमलो चवनि था फज़लो अलीयन अला हाज़िहिल उम्मा का फज़ल यौमिल जुमअते अला साइरिल अय्याम। अली जी फज़ीलत उम्मत ते ईअं ई आहे जीअं जुमे जे ॾींहं जी फज़ीलत ॿियनि ॾींहंनि ते हूंदी आहे। हज़रत ख़लीफ़ा सानी जी रिवायत आहे। अली शहर रमज़ान आहे, अली शबे क़द्र आहे, अली यौम जुमा आहे। उन्हनि त इहो ई फरमायो। हाणे नतीजो मार्च थो कयां। अली रमज़ान जो महीनो आहे, जीअं रमज़ान जे महीने जो मुक़ाबिलो नथो थी सघे, अली जो मुक़ाबिलो भी नथो थी सके। अली लैलतुल क़द्र आहे, शबे क़द्र आहे। शबे क़द्र जी अज़मत समझ में नथी अचे, अली जी अज़मत भी समझ में नथी अची सके। अली यौम जुमा आहे, शहर रमज़ान। अली रमज़ान जो महीनो आहे। रमज़ान जे महीने में छा थियो आहे? तौरात लथी आहे रमज़ान में, ज़ुबूर लथी आहे रमज़ान में, इंजील नाज़िल थी आहे रमज़ान में, कुरान नाज़िल थियो आहे रमज़ान में। अली रमज़ान आहे, इन करे जीअं ई ज़मीन ते नाज़िल थिया आहिनि, नबी जे हथनि ते अची चवनि था या रसूल अल्लाह हुकुम कयो, तौरात ॿुधाया, ज़ुबूर ॿुधाया, इंजील ॿुधाया, कुरान। अली शहर रमज़ान आहे। ऐं फरमाता अली लैलतुल क़द्र आहे। लैलतुल क़द्र, लैलतुल क़द्र छा आहे? शबे क़द्र की छा आहे? खैरुम मिन अल्फ शहर, हजार महीनन खां बेहतर। हिकड़ी रात हजार महीनन खां बेहतर। अली शबे क़द्र आहे, शबे क़द्र हजार महीनन खां बेहतर आहे। अली जी हिकु ज़रबत सकलैन जी इबादतन खो अफ़ज़ल आहे। हिकु ज़रबत। गुज़ार आख़िरी जुमलो अली यौमुल जुमा आहे। हाणे जागंदा मुंहिंजा दोस्त, जुमे जो ॾींहुं। हाणे जुमे जे ॾींहं जी फज़ीलत छा आहे? जुमो आहे मुबारक तरीन ॾींहुं आहे। मुबारक जुमाअतुल मुबारक चवंदा आहिनि, मुबारक ॾींहुं। छंछर खे मुबारक न चयो, अंगारे खे, अरबा खे, खमीस खे, आचर खे, सुमर खे। जुमे खे चयो मुबारक आहे, ॿिया ॾींहुं मुबारक न आहिनि। जुमो मुबारक आहे, जुमो मुबारक आहे, अरबा मुबारक न आहे। जुमे जी नमाज जुमे जे ॾींहुं थींदी, अरबा जे ॾींहुं न थींदी। अबुल आला मौदूदी लिखियो सूरह नजम जी आयत फी यौम नासिम मुस्तमिर। अल्लाह फरमाए थो मां हिकिड़े मनहूस ॾींहं में अज़ाब खे नाज़िल कयो आहे। मनहूस ॾींहुं फरमाइनि था उहो ॾींहुं अरबा जो ॾींहुं आहे। अरबा जे ॾींहं लाइ चयो मनहूस, जुमे लाइ चयो मुबारक। अरबा जो ॾींहुं मनहूस, जुमे जो ॾींहुं मुबारक।
त जेको पाण मुबारक हूंदो हू मुबारक खे ॻोल्हींदो, पाण मनूस हूंदो जुमे वारी नमाज बि हर बाजे। सूरह कमर जी आयत फी यौम नहसिन मनहूस ॾींहं में असां अज़ाब खे नाज़िल कयो आहे। आख़िरी जुमिलो, जुमे खे चवंदा आहिनि मुबारक, जुमो मुबारक आहे। अली लाइ हज़रत ख़लीफ़ा सानी फरमायो अली आहे यौम जुमा, अली आहे जुमे जो ॾींहुं। जीअं जुमो मुबारक हूंदो आहे उहे अली मुबारक आहे। त हाणे जेको बि अलीअ जे साम्हूं अचण जी कोशिश करे ही सोची समझी अचे अली आहे मुबारक, ऐं मुबारक जे मुक़ाबले ते उहो ई वेंदो आहे जो काइनात जो मनहूस तरीन इंसान